जैकबाबाद मां के खबर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िला जैकबाबाद सिविल अस्पताल अंदर अमरलाल मेडिकल स्टोर मालिक खां गुज़िरियल राति 4 बजे जे तक़रीबन ॿ नामालूम हथियारबंदनि दुकान ते अची करे हथियारनि जे ज़ोर ते हिकु आईफोन मोबाइल ऐं 80,000 रोक रक़म फुर करे बाआसानीअ सां फरार थी विया। स्टोर मालिको अमरलाल जो चवणु हो त असां त ग़रीबनि जी भलाई लाइ 24 कलाक स्टोर हलायूं पिया। जे अगरि असां सां अहिड़ा वाक़िया दरपेश थींदा रहंदा त पोइ असां स्टोर रुॻो ॾींहं जो खोलींदासीं, भली पोइ राति जो मरीज़ दवाउनि लाइ परेशान थियनि या फ़ौत थी वञे। असां पंहिंजो स्टोर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु राति जे वक़्तु सिविल अस्पताल जे एमरजेंसी वार्ड लाइ खोलियो आहे, छो जो सरकार वटि एतिरी मेडिसन न आहे जो हर मरीज़ खे मिली सघे। कुझु अहिड़ियूं बि दवाऊं हूंदियूं आहिनि जेका सॼे मुल्क में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्राइवेट मेडिकल स्टोरनि ते ई मिलंदियूं आहिनि। दवाऊं न मिलण जी सूरत में घणा वाक़िया दरपेश अचनि था। असांजी अपील आहे एसएसपी कमर रज़ा जिसकानीअ खे त असांजी चोरी थियल रक़म ऐं आईफोन मोबाइल वापसि कराए ॾिनो वञे, न त ॿी सूरत में असां स्टोर बंदि करे छॾींदासीं। उन जो ज़िम्मेवार पुलिस इंतिज़ामिया पाण हूंदी।